भिरिया सिटी जे वार्ड नंबर 2 गवर्नमेंट सिंधी प्राइमरी कैंपस स्कूल लॻ भिरिया सिटी जे अवाम लाइ लखें मालियत जे लाॻत सां पीअण जे साफ़ पाणीअ जे जदीद क़िस्म जे सोलर एनर्जी सिस्टम ते हलंदड़ वाटर RO प्लांट जे इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि, शहरियुनि समेत मुअज़्ज़िज़ वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के मेहमाननि ख़ासि अॻूणे सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह, PP MPA PS 33 सैयद हसन अली शाह ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे जेका हमेशह अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु हिन पार्टी जो विजन आहे। असांजो ख़ानदान हिन तक जे अवाम जे 82 सालनि खां ख़िदमत करे रहियो आहे। इहो सबबु आहे जो हितां जी अवाम असांखे हर इलेक्शन में वॾी अक्सरियत सां वोट ॾेई खटराए थो, जंहिंजो मिसाल अॼु अवां जे साम्हूं आहे। असां हर वक़्तु अवाम सां राब्ते में आहियूं। असांजा दरवाज़ा 24 कलाक अवाम जे लाइ खुलियल हूंदा आहिनि। असां दर दर वञी अवाम जा मसइला ॿुधी उन्हनि जे फौरी हल लाइ तरक़ियाती स्कीमूं ॾेई रहिया आहियूं। इन्ही मौक़े ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक नुसरत फ़िरोज़, डॉक्टर राव मोहम्मद अकरम, असिस्टेंट कमिश्नर भिरिया शाहिद हुसैन सरकी, वाइस चेयरमैन टाउन कमेटी भिरिया राव सग़ीर अहमद राजपूत, मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुसैन उजण, डॉक्टर अख्तर अली, चेयरमैन टाउन कमेटी भिरिया रोड इम्तियाज़ हुसैन आरई, वाइस चेयरमैन सैयद अमीर अली शाह, गुलाब खान कीरियो समेत ॿियनि मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई। जॾहिं त RO प्लांट जे इफ़्तिताही तक़रीब दौरान इंजीनियरनि पारां महिमाननि खे साफ़ पाणी बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।